छा तव्हां जिम वए बग़ैर फिट ऐं सेहतमंद रहणु चाहियो था त तिबी माहिरीन इन जो आसान तरीन नुस्ख़ो ॿुधाए छॾियो आहे। समूरे ॾींहं में 3 खां 4 दफ़ा सिर्फ़ 1 मिंट जी सख़्त जिस्मानी सरगर्मियूं जीअं डोड़णु, तेज़ चहलकदमी करणु, ॻोरो सामान खणणु, तेज़ी सां ॾाकणूं चढ़णु सेहतमंद ऐं फिट रहण में मदद ॾेई सघे थो। इहा ॻाल्हि ऑस्ट्रेलिया में थियण वारी हिकु तिबी तहक़ीक़ में साम्हूं आई। सिडनी यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में यूके बायोबैंक मां 25,000 खां वधीक माण्हुनि जे जिस्मानी सरगर्मियुनि जो डेटा हासिल करे इन ते लॻभॻ 7 सालनि ताईं जाइज़ो वरितो वियो। इन में कोई बि फ़र्द फ़ारिग़ वक़्त में वर्ज़िश करण जो आदी न हुयो। तहक़ीक़ में दरियाफ़्त कयो वियो त समूरे ॾींहं में 3 खां 4 दफ़ा दिलि जी धड़कनुनि खे तेज़ करण वारियुनि जिस्मानी सरगर्मियुनि सां कंहिं बि वजह सां मौत जो ख़तरो 40% ताईं घटिजी वञे थो। तहक़ीक़ कंदड़नि ॿुधायो त समूरे ॾींहं में 3 खां 4 मिंट जी सख़्त जिस्मानी सरगर्मियुनि खे रोज़मर्रा जी ज़िंदगी में आसानी सां शामिल करे सघिजे थो। इन्हनि जो वधीक चवणु हो त अहिड़ियुनि सरगर्मियुनि खे ज़िंदगी में मामूल बणाइणु घुरिजे त जीअं दिलि जी धड़कनुनि जी रफ़्तार तेज़ थी सघे। इन्हनि जो चवणु हो त इन लाइ कंहिं बि तयारी या ख़ुसूसी सलाहियत जी ज़रूरत नाहे। बस पंहिंजे हलण जी रफ़्तार खे तेज़ कयो, घर जे कम खे पुरजोश अंदाज़ सां करे पाण खे फिट ऐं सेहतमंद रखी सघिजे थो।